पैसे वारा आहिनि, पोइ अॼु पैसनि वारनि जो इंसाफ़ हूंदो छा? के ग़रीब खे इंसाफ़ न मिलंदो। साईं मुंहिंजा ॿ पुट ज़ख़्मी आहिनि, हिकिड़ो जेल में पियो आहे। मां हार्ट पेशेंट जो पेशेंट थी वियो आहे। मुंहिंजे पुटनि खे लॻियो रे, हिते हिकिड़े खे सातल में लॻी आहे। मुंहिंजी ॻोल्हनि जो सबूत पियो आहे, मुंहिंजो हुननि सर्टिफिकेट बि न वठणु ॾिना आहिनि, मुंहिंजे पुट जा सर्टिफिकेट बि न। मुंहिंजे पुटनि खे मां कॾहिं छॾियो आहे, छा कयां? हॉस्पिटल में बि कुटल अची विया आहिनि। हा साईं, हॉस्पिटल में बि हमिलो थियो आहे, 50 छोकिरा आया आहिनि। तव्हां CCTV कढाए त ॾिसो। असां को CCTV बि न कढे ॾींदा, छो त असां वटि पैसो न आहे। ॻाल्हि इहा आहे। वकील साहब बि असांजी मदद, अल्लाह जे रसूल साईं प्राइवेट गाॾी ते आया, हाफ़िज़ साहब जी गाॾी आहे, हाफ़िज़ इरशाद अहमद जी, ऐं उन्हनि जो सॼो टोलो हुयो, कबल 50 माण्हू बीठा आहिनि। तव्हां CCTV कढायो। अगरि मां 3 पुलिस वारा, 2 ॼणा वर्दी में हुया, 2 ॼणा प्राइवेट कपिड़नि में हुया, जंहिं मुंहिंजो सामान लाथो सॼो, ऐं मुंहिंजे खीसनि में जेको सामान हो उहो कढियऊं। मूंखे कुटींदा पुलिस वारा गॾु। साईं थाणे में मूंखे अटैक अची वियो, हॉस्पिटल में सिविल में छॾे करे पुलिस वारा हलिया विया आहिनि मूंखे। पोइ बाद में मुंहिंजा वारिस आया आहिनि, उन डॉक्टरनि खां बि तव्हां पुछे करे सघो था